जी भाई असां प्यार जो परणो कयो आहे, पंहिंजो निकाह कयो आहे असां। जोर ज़बरदस्ती का बि कोन्हे भातली कोरनि में, जोर ज़बरदस्ती का बि कोन्हे। ॿियो असांखे थोरो हिननि जे ॿारनि मां ख़तरो आहे, इहो मुंहिंजो मुतालबो आहे त हिननि जे ॿारनि थोरो असांजे पोयां लॻाइनि, हुननि खे थोरो अपील कई वञे त असांजे पोयां न लॻनि। असां पंहिंजी राज़ पुशीदा कयो आहे, का बि ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। मुंहिंजो चवणु इहो आहे जो हाणे मुंहिंजा ॿार जेके आहिनि उहे हाणे मुंहिंजे पोयां न लॻनि। असां बसि पंहिंजे राज़ ख़ुशी सां इहो कयो आहे निकाह। बसि मुंहिंजो भाउ हिकिड़ो दिलबर नालो अथसि, हिकिड़े जो अनवर, हिकिड़े जो मुनवर, हिकिड़ो मंसूर। मातली मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मेहरुल्ला शेख जी रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं त ग़रीबाबाद जे रहवासी मोहम्मद इब्राहिम बलद बाबू सुल्तान कमरानी कराची जी नारी सुहाना धीअ वज़ीर कमरानी सां मातली कोर्ट में प्यार जो पणो करे छॾियो आहे। उन मौक़े ते जोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रज़ा ख़ुशीअ सां मातली कोर्ट में प्यार जो पणो कयो आहे। हू ॿई आकिल बालिग़ आहिनि ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां निकाह कयो आहे ऐं हू हिक ॿिए सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हिननि अख़्तियारनि खां बि तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई त जीअं हू बिना कंहिं ख़ौफ़ जे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि।